ख़बर नालो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्की सलामती ख़िलाफ़ हलंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। समूरियूं सियासी जमायतूं पंहिंजे दायरे में रही सियासत कनि। पीपल्स पार्टी जमहूरी सियासी जमायत आहे जंहिं अवामी ख़िदमत जी ज़िम्मेवारी खई आहे। ऐं पाण पंजाब जी घिटी वेंदुसि ऐं माण्हुनि जा मसइला हल करण जी कोशिशि कंदुसि। पीपी कारकुन पाण खे अकेलो न सम्झनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर ख़ान सां मुलाक़ात। पंजाब जी सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे। ख़बर शेख रहियो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्की सलामती ख़िलाफ़ हलंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। समूरनि सियासी जमायतुनि पंहिंजे दायरे में रही सियासत कनि। पीपल्स पार्टी जमहूरी सियासी जमायत आहे जंहिं अवामी ख़िदमत जी ज़िम्मेवारी खई आहे ऐं पाण पंजाब जी घिटी वेंदुसि ऐं माण्हुनि जा मसइला हल करण जी कोशिशि कंदुसि। पीपी कारकुन पाण खे अकेलो न सम्झनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर ख़ान सां मुलाक़ात। पंजाब जी सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे। समूरियूं सियासी जमायतूं पंहिंजे दायरे में रही सियासत कनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जमहूरी सियासी जमायत आहे जंहिं अवामी ख़िदमत जी ज़िम्मेवारी खई आहे।